नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ हिते मांखे बख्शापुर भरिसां मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अपडेट कंदासीं मांखे बख्शापुर भरिसां मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल थियो आहे। ॻोठ कामरान जागराणी में मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि जवाबदार बाजिक जागराणी पंहिंजी घरवारी अशरा ऐं धणी बख्श जखराणी खे गोलियूं हणी क़त्ल करे मौक़े तां फ़रार थी वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए बख्शापुर अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस मूजिबि जवाबदार घर खाली करे फ़रार थी विया आहिनि, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। बख्शापुर भरिसां मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल थियो आहे। ॻोठ करमान जखराणी में मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि जवाबदार बाजिक जखराणी पंहिंजी घरवारी अशरा ऐं धणी बख्श जखराणी खे गोलियूं हणी क़त्ल करे मौक़े तां फ़रार थी वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए बख्शापुर अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस मूजिबि जवाबदार घर खाली करे फ़रार थी विया आहिनि, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जी नाज़रीन, अपडेट करे रहिया आहियूं मांखे बख्शापुर भरिसां मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल थियो आहे। ॻोठ करमा जागराणी में मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि जवाबदार बाजिक जखराणी पंहिंजी घरवारी अशरा ऐं धणी बख्श जखराणी खे गोलियूं हणी क़त्ल करे मौक़े तां फ़रार थी वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए बख्शापुर अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। पुलिस मूजिबि जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। बख्शापुर भरिसां मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल थियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद अली। जी मोहम्मद अली, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी मां ॿुधाईंदो हलां त बख्शापुर जी हद में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। बख्शापुर थाणे जी हद ॻोठ करमान जखराणी में जवाबदार बाजिक ज़ाल मसूमात अशरा जखराणी ऐं धणी बख्श जखराणी खे कारा इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। जवाबदार बिटो क़त्ल करण बाद फ़रार थी वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। राब्तो करण ते बख्शापुर पुलिस ॿुधायो त अहिड़े वाक़े जो इतला मिलियो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच करे रही आहे। जवाबदार पंहिंजो जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जवाबदार घर ख़ाली करे जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जेको आहे पंहिंजो केस दाख़िल कयो वेंदो। जी मोहम्मद अली, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।